अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ख़बरुनि ते। इस्लामाबाद सुप्रीम कोर्ट क़ौमी असेंबली जे डिप्टी स्पीकर क़ासिम सूरी जी 3 अप्रैल जी रूलिंग ते वरितल पाण मुराद नोटिस केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सुप्रीम कोर्ट जे 5 रुकनी बेंच मुतफ़क़ा तौर ते फ़ैसिलो ॿुधायो त डिप्टी स्पीकर जी 3 अप्रैल जी रूलिंग ऐं क़ौमी असेंबली खे टोड़ण गैर आइनी आहे, जंहिं खां पोइ सुप्रीम कोर्ट क़ौमी असेंबली खे बहाल करे छॾियो। सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में क़ौमी असेंबली जे स्पीकर खे 9 अप्रैल ते क़ौमी असेंबली जो इजलास घुराइण जी हिदायत कई आहे। सुप्रीम कोर्ट वधीक चयो त बेतमादी वारी रिथ ते वोटिंग छंछरु जे ॾींहुं सुबुह 10 वॻे थियणु घुरिजे। सदर जी निगरान हुकूमत जो हुकुम कालअदम करार ॾिनो वञे। बेतमादी जी रिथ मंज़ूर कई वञे त पोइ असेंबली खे वञणु घुरिजे। नओं वज़ीर अज़म चूंडियो। चीफ जस्टिस पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबराही में 5 रुकनी बेंच अहम केस जी ॿुधणी कई। लाड़काणो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणे में डेली वेजिस ते कम कंदड़ मुलाज़मनि तरफ़ां 8 महीननि जूं पघारूं न मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते हिननि हथनि में बैनर खणी नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ मुलाज़मनि आसिफ अली ॾेथो, आमिर अली अबड़ो, अली मुर्तज़ा मेमण, आसिफ अली अब्बासी, शमीर अली सहतो, सरताज अहमद मंगरियो ऐं ॿियनि सहाफ़ियुनि आॾो दाहींदे चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी में असां 180 मुलाज़िम गुज़िरियल 2 सालनि खां वठी डेली वेजिस ते सीनियर जूनियर क्लार्क ऐं नाइब कासिद तौरु पंहिंजी ड्यूटी ईमानदारी सां करे रहिया आहियूं। जॾहिं त गुज़िरियल 8 महीननि खां यूनिवर्सिटी इंतिज़ामिया बजट न हुजण जो जवाज़ ॼाणाए असांखे पघारूं न पियो ॾिनियूं वञनि, जॾहिं त इंतिज़ामिया पंहिंजे कुझु मनपसंद माण्हुनि खे पघारूं जारी करे रही आहे। जॾहिं त रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में असांखे पंहिंजो हक़ वठण लाइ एहतिजाज करणु मजबूर कयो वियो आहे। पघारूं न मिलण सबबि असां घर पातनि समेत फाका कशी कटण ते मजबूर आहियूं, पर अफ़सोस जो असांजे हालत ते कंहिंखे बि रहम न पियो अचे। हिननि वस वारनि आला इख्तियारनि खे अपील कई त खुदारा मामले जो नोटिस वठी असांखे पघारूं जारी कराए फाका कशी खां बचायो वञे। शहदादपुर शाहपुर चाकर रोड ते अल नूर होटल लॻ पुराणी संगावती तकरार तां हथियारबंदनि गोलियूं हणी 7 ॿारनि जे पीउ अलाह वरायो वलद मौला बख़्श बिरोही खे क़त्ल करे छॾियो, जंहिं बैदि हथियारबंद फरार थी विया। होॾां मक़तूल जे लाश खे शहदादपुर सम्स अस्पताल आंदो वियो। उन मौक़े ते फ़ौती जे भाउ मोहम्मद इस्माइल बिरोही मूजिबि त कुझु नामालूम माण्हू पुराणी संगावती तकरार तां क़त्ल कयो आहे। हिन चयो त असांजो पुराणो तकरार हलंदड़ आहे। होॾां वाक़े बैदि पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वधीक जांच करे रही आहे। अॼु प्रेस क्लब मीरपुर ख़ास ते IBA पास उम्मीदवारनि पारां 7 जी तइदाद में IBA पास एक्शन कमेटी जी सूरत में कामयाब उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर जारी करण लाइ भरपूर एहतिजाज कयो वियो। उन खां पोइ डायरेक्टर प्राइमरी दीदार हुसैन जलबाणी, DO सेकेंडरी ऐं डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कमेटी चेयरमैन जे ऑफिस आॾो धाणवाणी सख़्तु एहतिजाज कयो वियो। उम्मीदवारनि जो चवणो त इंतिज़ामिया जी नाअहली सबबि IBA पास उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर जारी करण में देरि कई पई वञे। इहा इंतिज़ामिया जी नाअहली ऐं तालीम दुश्मन अमल आहे। एक्शन कमेटी पारां ऑफर ऑर्डर जारी थियण ताईं एहतिजाज जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे, जॾहिं त DO ऐं डायरेक्टर ऑफर ऑर्डर जारी करण जे मामले में को बि मुनासिब जवाब न ॾेई सघिया। नाज़रीन, ही अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजे YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।